साथियों दोस्तों पीर साहब जो मौजूदा रूहानी सफ़र बलोचिस्तान सिंध सॼी सिंध जेका आहे उहा तव्हां ॾिसो पिया सिंध जी सूरत हाल। अॼु मां सम्झां थो त सिंध जी मीडिया खे बि किरदारु अदा करणु घुर्जे, सिंध जे दानिशवरनि खे अदीबनि खे सभु ॿुधाइणु घुर्जे। जीअं पीर साहब पगारे अॼु ॿुधायो, सॼी दुनिया खे पैगाम ॾिनो, न्यूज़ चैनल ते ॾेखारियो त बाबा सिंध जो सौदो दरियानि जो सौदो असांजो न आहे। असां वरी बि आवाज़ बुलंद कयूं पिया, सिंध खे नुक़सानु आहे, बलोचिस्तान खे नुक़सानु आहे। ऐं तव्हां ॾिसो त इलेक्शन खटाइण जे लाइ जेको आसिफ अली ज़रदारी खे ख़ासि जेको हुकूमतूं ॾिनियूं वयूं ऐं उन्हनि खे इहो टास्क ॾिनो वियो त तव्हांखे खटाईंदासीं, सिंध तव्हांखे खटाईंदासीं ऐं तव्हांखे दरिया जा अहिड़ा फ़ैसिला किनारनि वारा पास करणा हूंदा। सो मां सम्झां थो त हाणे असांजे दानिशवर भाइरनि खे बि हिमत करणु घुर्जे, समूरी सिंध खे बि हिमत करणु घुर्जे। पीर साहब पंहिंजो पैगाम ॾेई छॾियो आहे ऐं 6 करोड़ सिंधियुनि जी तर्जुमानी करे पीर साहब सॼी सिंध खे इहो पैगाम न्यापो ॾिनो आहे त इन जो जेको बि ज़िम्मेवार आहे उहो मौजूदा हुकूमत आहे। सो हाणे तव्हांखे बि पीर साहब पगारे साइन न कई आहे दरियानि ते, मुंहिंजा बाबा पीर साहब पगारे न कई आहे। जिन इक़्तिदार हासिल कयो उन्हनि दरिया जे बिल ते साइन कयो आहे, केनाल ठहनि, केनाल मंज़ूर कया आहिनि। मां सम्झां थो सिंध जी तारीख़ सां वॾी इहा जेका आहे सिंध जी तारीख़ लाइ नुक़सानु हूंदो, छो त सिंध सॼी ज़रई आहे। सिंध रुगो इमरान लांडर जी न आहे, इमरान लांडर जे अबे जी न आहे, सिंध में ज़रई सिंध आहे जंहिंमें तव्हां ॾिसो त सिंध सॼी एग्रीकल्चर आहे, एग्रीकल्चर सां मालामाल आहे। समूरियूं ॻाल्हियूं समूरियूं शयूं पीर साहब तव्हांजे आॾो रखियूं आहिनि। हाणे सिंध जे माण्हुनि खां पुछणु घुर्जे। मां तव्हांखे ताज़ी सूरत हाल ॿुधायां थो त सिंध जा केतिरा ई MLA MP बि चवनि पिया, मूंखे ताज़नि ज़रियनि खां ख़बर पई आहे त यार पीर साहब जो बयानु असां लाइ ॿुॾी मरण मक़ाम आहे, पर असां मजबूर आहियूं। सो मुंहिंजा साईं हर माण्हू मजबूर आहे, जॾहिं मजबूरी में तव्हां पइजी वेंदो त पोइ सिंध ईअं लुटिजी वेंदी। बहरहाल अॼु पीर साहब पगारे जेको वाज़े पैगाम ॾेई छॾियो आहे त दरिया जेको आहे उहो हिकु टास्क ॾिनो वियो पार्टी खे त बाबा तव्हां इलेक्शन खटायो, असां तव्हांखे हुकूमत ॾींदासीं ऐं तव्हां दरियानि जो असांखे जेको केनालनि जो मनसूबो पास करे ॾियो। त मां सम्झां थो तारीख़ अहिड़नि माण्हुनि खे माफ़ न कंदी। पीर साहब पगारो अॼु अगरि हक़ ऐं सच ते आहे, बेशक अकेलो आहे, पर धरती जे खपाईंदड़नि सां, धरती जे दलालनि सां किथे हथ न पियो मिलाए। असांजी हुन सां अगरि मोहबत आहे उहा इन ॻाल्हि ते आहे। सो भाई असां सिंध लाइ अगरि ॻाल्हायूं था त ॻाल्हि आहे सिंध जो जियापे जी। सिंध में तव्हां ॾिसो त हींअर महिल जेका बि सूरत हाल आहे, अगरि जे सूरत हाल हले पई त अगरि पाणी हींअर असांखे किलत आहे, अगरि इहो पाणी असांजो ॾींहों ॾींहुं घटि थींदो वेंदो त असांजी ज़मीनूं इहे घेराबाद थींदियूं वेंदियूं, त उन सां असांजे इलाइक़नि में वधीक बदमनी, लुट मार, धाड़ा पुरू अञा वधंदा। तव्हां ॾिसो धाड़ा पुरू त हींअर बि कोन पिया रुकजनि, पर इहे अञा वधी वेंदा। सो तव्हां समूरनि दोस्तनि जूं महिरबानियूं। इहो पीर साहब जो अॼु मौजूदा जेको पैगाम आहे इहो सॼी सिंध जी लाइ तर्जुमानी आहे।